शांति हाणे सां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा त्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। अॼु मूंखे मिठो शइ बाबा जो मुंहिंजे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि मन में संकल्प करो। जीअं माण्हू चवंदा न, मां बीमार आहियां, दुखी आहियां, परेशान आहियां, ईअं सोचता आहिनि न माण्हू। जे माण्हू खे सोचे मां ॾाढी फैशनेबल आहियां, वॾे घर जी धीउ आहियां या पुटु आहियां, मां डॉक्टर आहियां, मां इंजीनियर आहियां, मुंहिंजा वार ॾाढा सुठा आहिनि, शक्ल ॾाढी सुठी आहे, त माण्हुनि जे हाव भाव सां ई पतो लॻी वेंदो न कि भई हिन में ये ॻाल्हि आहे, हीअ ख़ुदि कीअं सम्झंदी आहे। सभु असांजे सोचण सां ई थींदो अथव। त असां हिन जे बदिले ईअं सोचूं भई मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, ये जल्दी नथो थिए, ईअं कंदो आहे, ईअं कंदो आहे, हीअं असां मन में रट लॻाए छॾूं। मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, सभिनि जा स्वभाव संस्कार सुठा आहिनि, सभी टाइम सां उथंदा आहिनि, सुम्हंदा आहिनि, पंहिंजे जीवन में ज़िम्मेवारी खणंदा आहिनि, सभी ॾाढो सुठो जीवन जींदा आहिनि। जीअं असीं चऊं था भई ॾिसो माण्हू पहिरियों त न हुयो, सम्झो कंहिं ग़रीब घर मां कंहिंजे वॾे घर में शादी थी, त पहिरियों त हुननि खे लॻंदो असां ग़रीब आहियूं, पर वॾे घर में वञण खां पोइ हुननि खे लॻंदो हाणे असां वॾे घर जी बहू आहियूं, वॾे घर जी बहू आहियूं, त हुननि जो चाल चलन व्यवहार सोचण थी वेंदो आहे न। पहिरियों त तव्हां मां न हुयो, पहिरियों त तव्हां पीउ न हुयो, त असांजे सोचण सां तव्हांजी मां जो स्वरूप आयो, पीउ जो स्वरूप आयो, त उहो ई असांखे पंहिंजे जीवन में परमात्मा चए थो हाणे इहा अंदर ई अंदर अनुभव करो कि मां आत्मा आहियां, मां परमात्मा जो ॿार आहियां, मथे रहण वारे बाप जो ॿार आहियां, मां बि मथे ई रहंदी आहियां, मां आत्मा मथे ई रहंदी आहियां। हाणे मां हिन सृष्टि खे पाठ वॼाइण आई आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, मां ॾाढी सुठी आत्मा आहियां। ख़ुदि खे चओ। जॾहिं असां शांत थींदासीं न, जॾहिं असां सुख जो अनुभव कंदासीं, जॾहिं असां शक्तिशाली स्थिति जो अनुभव कंदासीं, जॾहिं असां प्रेम स्वरूप रहंदासीं, तॾहिं असां माण्हुनि खे बि अनुभव कराए सघंदा। अॼु माण्हू चए थो बसि इहो शांत थी न, पहिरियों तव्हां शांत थियो। अॼु माण्हू चए थो इहो सुठो थी वञे न, पहिरियों मां सुठो थिया, पहिरियों मां एतिरो टाइम सां उथां, वियां, खावां, पीआं, संबंध व्यवहार में अचां। माण्हू ॿियनि खे सुधारण जी ॿियनि खे सुधारे नथो सघे, ॿियो ई हुनजी बुराइयूं, हुनजा अवगुण ख़ुदि में खणी थो छॾे। बाबा चए थो ॾिसो, अगरि पति सुठो न हुजे हीअं त ठीकु आहे, लेकिन अगरि पति बि अहिड़ो हुजे तो पत्नी जो फर्ज़ आहे भई हुनखे सुधारे कि हुन जहिड़ी थी वञे। अगरि पत्नी ठीक न आहे त पति जो फर्ज़ आहे हुनखे सुधारे कि हुन जहिड़ो थी वञे। अॼु माण्हू बाबा चए थो हर हिक खे सुधरण जो मौक़ो आहे, हीअं न कि सिर्फ़ नंढनि खे सुधारणा आहिनि, वॾा सुधरी न सघंदा, परंतु कम से कम अगरि पति खुदि ॿियनि खे पंहिंजी पत्नी खे नथो सुधारे सघे, पत्नी पति खे नथी सुधारे सघे, त कम से कम ख़ुदि त हुनजे अवगुण न खणे न, ख़ुदि त न ख़राब थिए। अॼु ॿार खे तव्हां नथा सुधारे सघो, ॿार चए नथो वञे, कम से कम तव्हां त
न करो। तव्हां त रोज रोज जोड़ी चिल्लायो न, हिन जे कारण क्रोध आयो। हुन ग़लती कई, तव्हां बि त ग़लती कई। गलत माण्हू गलत कंहिंखे सिखाए सघंदो? गलत माण्हू गलत माण्हू खे सिखाए सघंदो? अॼु तव्हां चओ था ॿार खे जोर सां न चिल्लाए, तव्हां ई चिल्लायो था त चई सघंदो आहे तव्हां बि त चिल्लायो था। सही तो चए न, तव्हां बि चिल्लायो था, उहो बि चिल्लायो था। हिनमें हुनखे छो था मना करो कि जोर सां न चिल्लाए? सभु अॼु तव्हां कुझु बि नथा खाओ, ॿारनि खे चओ था खाओ खाओ, कीअं खाईंदमि? अॼु अगरि तव्हां की कोई चीज वणे नथी त तव्हां हुनखे खाईंदे हुए बि तव्हांजी दिलि न थींदी, तव्हां ईअं ई खाईंदा बसि मथां सिर। खाइण वारे जे अंदर बि भावना हुजणी खपे त उहो दिलि सां खाईंदो बि। मन में भावना ई न आहे, पंहिंजो बोझ उतारनि था त खाइण वारा बि कीअं खाईंदा? अॼु ॿाहिरि जो पोया विकिणण वारा माण्हू न, या कुझु बि समोसा कचोरियूं, हुननि जे अंदर भावना हूंदी आहे कि असां एॾो सुठो ठाहियूं, छोकी हुननि खे लॻंदो आहे असांखे कमाइणो, त उहे ईअं सोचदा आहिनि भई असां एॾो सुठो ठाहियूं कि सभु माण्हू खाई वञनि, दिलि सां खाई वञनि, सभिनि खे सुख मिले। अॼु घर में माण्हू रोटी कीअं थो ठाहे? बोझ थो लाहे। तॾहिं त माण्हुनि खे ॿाहिरां जी रोटी छो वणंदी आहे? ॿाहिरां जो खाइण पीअण छो वणंदो आहे? छोकी घर में रहण वारा, घर में कमु करण वारा, रोटी ठाहिण वारा दिलि सां न ठाहींदा, बोझ उतारंदा। रोटी ठाहिणी, ये करणो, त इहे ॿाहिरां जे माण्हू छा कंदा आहिनि, उहे दिलि सां बि ठाहींदा आहिनि ऐं बोझ न, भई हुननि खे हूंदो आहे भई असां दिलि सां ठाहींदासीं, अहिड़े संकल्प सां ठाहींदासीं, अहिड़ी सोच सां ठाहींदासीं कि सभु खाई वञे, सभु बिक्री थी वञे, सुठी कमाई थी वञे। पर उहो ई पैसो घर में माण्हू लॻाए थो रोटी ठाहिण में, उहो पैसो सफल नथो थिए। घर जी रोटी माण्हुनि खे छो थी वणे? हिन करे हिन जो मुख्य कारण इहो ई आहे, उहे ई मसाला, उहे ई चीजूं घर में बि विझंदा। लेकिन घर में छा हूंदो आहे, हिकु त मोह हूंदो आहे, ॿिया बि दिमाग़ में कम हूंदा आहिनि कि जल्दी जल्दी बस रोटी ठाहियो, करो करो, ॿिया ये करो ये करो ये करो। पर हुननि जो त धंधो इहो आहे कि असांखे इहो ई ठाहिणो, त हुनजे दिमाग़ में ॿियो कुझु न हूंदसि कि इहे ई ठाहिणो, परफेक्ट ठाहिणो। त तव्हांजो बि इहो धंधो ई त आहे। माण्हू घर में दिलि सां रोटी ठाहे, प्यार सां ठाहे, ईअं न सोचे मुंहिंजा ॿार खावनि। कॾहिं कॾहिं घर में सम्झो कंहिंजी नुंहुं हूंदी त उहो सोचदी मुंहिंजा ॿार खावनि, मां खायां, मुंहिंजा बि बसि। बाक़ी जेका घर में ॿिया माण्हू आहिनि, ससु वग़ैरह या ॿिया ॾेर ॾेराणी, हुननि जे बारे में न सोचो। मुंहिंजा ॿार ॾाढी टेस्ट सां खाईंदा आहिनि, मां ॾाढी हुन सां खाईंदी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु ॾाढी, त बाक़ी वारनि खे उहो टेस्ट न वणंदो। त बाबा चए त ॾिसो, पहिरों जो ज़मानो अलॻि हुयो, लेकिन हाणे जे ज़माने सां असां हलूं न, हाणे जे ज़माने में सभु छो था अलॻि थींदा वञनि? छोकी केरु कंहिंजो लाइ करण ई नथो चाहे, पंहिंजे ॿारनि जे लाइ नथो करणु चाहे त ॾेराणी जी वेराणी जे लाइ छा कंदो? अॼु माण्हू चए थो न, पहिरियों सभु मिली करे ई कंदा हुयासीं। पहिरियों जो ज़मानो पहिरियों हुयो, हाणे जे ज़माने जे हिसाब सां जियो त सुखी रहंदो। हाणे जे ज़माने सां अगरि चाहे माण्हू असां साथ रहूं, कंहिंखां पुॼे न, उहो दिखावे में कमु त करे थो, लेकिन हुन खां पुॼे नथो। त उहा घर में उहो वाइब्रेशन, रोटी में उहो स्वादु, उहो मज़ो न ईंदो। अकेलो खायो, अकेलो पियो, खाओ पियो, कम से कम संबंध में त ईंदा न माण्हू। अॼुकल्ह माण्हुनि खे ख़ुदि ॿिनि टिनि ॼणनि जी रोटी ठाहिण नथो पुॼे। घर एॾा वॾा वॾा ठाराईंदा, लेकिन घर जी सफ़ाई न पुॼंदी। छो माण्हू ईअं करे? जेका हिकु कमरे में रही पओ, पर दिखावो
बस ये करो। तो बाबा से तो कुछ भी करो, बाबा ये न तो चए कि तुम महफ़िल ठाहे करे तव्हांखां जेतिरो पुॼे थो न, जेतिरो थिए थो, चाहे धंधो, चाहे घर जो कमु, चाहे ॿाहिरां जो कमु। अॼु माण्हू चवनि था अरे घर जो कमु त ईअं आहे, ॿाहिरि ॾिसो जॉब थी करे, ईअं थी करे, वञी ॾिसो, करे ॾिसो। ॿाहिरां त सिर्फ़ु शो आहे, उते वञी करे हुन एसी वारे कमरे में वियो, कंप्यूटर जे अॻियां वियो, ते उहा बि नौकरी आहे न, नौकरी त नौकरी हूंदी न, चाहे वॾी कंपनियुनि में नौकरी करो, चाहे नंढी जगह ते नौकरी करो, नौकरी त नौकरी थींदी, नौकर त नौकर ई थींदो न। हुनखे त चईंदा तूं भई एतिरो कमु कर, तोखे करणो ई थी, छुट्टी न मिलणी आहे। तंहिंखां त घर जो कमु सुठो न, पंहिंजो खाओ पीओ मस्तु दबाओ, कम से कम गर्मी ठंडी खां त बचंदासीं न। ॾिसो केॾी सुठी ड्यूटी तव्हांखे मिली आहे घर गृहस्थी में रहण वारनि खे अंदर। हा भई इहो आहे कि छा करणो, 3 टाइम रोटी नाश्तो ठाहिणो, इहे त तुंहिंजी ड्यूटी आहे, ॾाढो टाइम बची सघंदो। लेकिन असां ॾाढो समय फालतू सोचण में कढी छॾंदा आहियूं। सभिनि जी ड्यूटी आहे, असांजी ड्यूटी सुबुह खां लॻंदी आहे, पोइ ॾींहं जो किरी वेंदा आहे, पोइ राति जो 1-2 घंटे में थी पोइ फ्री। त बाबा चए थो अगरि तव्हां पंहिंजी दिनचर्या खे ॾिसो न त सभिनि माण्हुनि वटि सॼो ॾींहुं ॾाढो फ्री टाइम हूंदो आहे। हुन फ्री टाइम में तव्हां भॻवान खे यादि करो, अखियूं खोले करे। भई माण्हू धंधो थो करे, गिराकी जंहिं समय न आहे त अखियूं खोले करे भॻवान खे यादि करो, हुन सां मन सां मन ॻाल्हियूं करो न, हुनजी महिमा जा गीत ॻायो। छो था फालतू सोच, छो था फालतू टीवी ॾिसो, मोबाइल ॾिसो, हिकु बार ॾिसो, हा भई न्यूज़ छा थी हले वो ॾिसी सघंदा, बाक़ी समय घड़ी न्यूज़ मोबाइल छो था ये तव्हां कंदा हो न। भई सॼो ॾींहं में जॾहिं बि फ्री वेठा आहियो, परमात्मा जा गीत ॻायो, भॼन ॻायो, महिमा जा गीत ॻायो, हुन सां ॻाल्हियूं करो मन में। ॾाढो मिठो बाबा आहे, ऐं उहे हिन समय सृष्टि ते आया, भॻवान हिन समय सृष्टि ते आयल आहे। लेकिन असांखे भॻवान सां मिलण जे लाइ सॼो विदेही आहे न, असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हुनखे निराकार रूप में यादि करणो पवंदो। मथे जीअं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे मथे यादि कंदासीं न, त हिन समय उहो मथां खां हेठि बि लही ईंदो, लेकिन कंहिं शरीर जे रूप में न यादि करो। असीं चऊं भई हिन देहधारी संत सुञासी गुरूअनि जे रूप में, सिर्फ़ु हुनजे देह में फसी वञे, असां निराकार रूप में यादि करे हुनखे मन सां ॻाल्हियूं करो, हुन सां हुनजी महिमा जा गीत ॻायो। सॼो ॾींहुं तव्हांजो ॾाढो सुठो वेंदो। बाबा जी तो सॼो ॾींहुं तव्हां मुंहिंजी महिमा जा गीत ॻाईंदव न, तव्हांजी सभु व्यर्थ संकल्प ख़तम थी वेंदा। असांजे मन में जो व्यर्थ संकल्प हूंदा आहिनि न, उल्टा सुल्टा वीचार, जॾहिं तव्हांजे मन में ॾाढो ई उल्टा सुल्टा वीचार हलनि न, वैसे त सॼो ॾींहुं विचर्चनी करणो खपे, लेकिन जहिड़ी ॾाढा ई हलनि न व्यर्थ वीचार, मेरी परमात्मा जी इलाही महिमा करो। पाठ न पढ़ण वेरे जो, जाप न जपण, हुनजी महिमा जा गीत ॻायो। केरा परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु पार ब्रह्म में रहण वारो मुंहिंजी आत्मा जो थी, ज्ञान जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर, आनंद जो सागर, प्रेम जो सागर, दुख हरता सुख करता परमात्मा असांखे सर्व शक्तियूं ॾींदो आहे। मां परमात्मा जी संतान, सर्व शक्तिवान बाग जी संतान, मां सर्व शक्तिवान आहियां। ये हुनजी महिमा जा गीत ॻाए, हुनजी महिमा कर, तव्हांजो सभु उल्टा सुल्टा वीचार ख़तम थी, तव्हांजो मन हिकदमि शुद्ध थींदो। छोकी सॼो ॾींहुं उल्टी सिधियूं ॻाल्हियूं त सोचो ई था,
हुनजे बदले सुठी परमात्मा जे बारे में सोचो। परमात्मा तो असांखे सहज तरीक़ो ॿुधाईंदो आहे, भटकण सां छुड़ाईंदो आहे। भगवान चईंदो आहे मां कण कण में न आहियां, मां सभु कुझु नथो करां। ये ॻाल्हि बुद्धि में फिक्स करे छॾियो कि भगवान कुझु बि नथो करे। भगवान सिर्फ़ असांखे ज्ञान ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, शिक्षायूं ॾींदो आहे। अॼु टीचर ॿार खे पढ़ाई पढ़ाईंदो, शिक्षाएं ॾींदो, माँ बाप ॿार खे सेखारींदा। जेसिताईं हुनखे सनानु न करणो ईंदो तेसिताईं सनानु कराईंदा, हुन खां पोइ सिखाए छॾंदा न। उहे भगवान बि असांखे शिक्षायूं ॾींदो आहे, हिन समय अची करे असांखे सभु सेखारींदो आहे। पर हुन खां पोइ जॾहिं असां वॾा थी वेंदा आहियूं, जॾहिं असां सभु कुझु सम्झी वेंदा आहियूं, पोइ असांखे जरा चक्कर में मोकिले छॾंदो आहे। ॿुधाईंदो आहे हाणे तव्हां करो जीअं करणो अथव, जीअं मां तव्हांखे सेखारियो। पोइ असां हुनजो जो हुन सेखारी अगरि असां हुनजे विपरीत कंदासीं त असां ख़ुदि जे कर्मनि अनुसार ई सजा भुगतना आहिनि, भॻवान थोरी ॾींदो। त हूअं ई भॻवान चए थो कि हाणे जेतिरो इहा उल्टो सुल्टो वीचार न सोचे करे मूंखे यादि करे मुंहिंजे बारे में वीचार कंदा रहंदा त तव्हांजे जीवन में ॾाढा सुख शांती ख़ुशी हूंदी। ॿियो बाबा चए थो कि सदा ये जेको ज्ञान हूंदो न, ज्ञानी माण्हू ॾाढो वॾो हूंदो आहे, भगत खां बि वॾो ज्ञानी हूंदो। छो ज्ञानी माण्हू खे सम्झ हूंदी। त बाबा चए थो ज्ञान हिकु असांजी बुद्धि जे लाइ भोजन आहे। जेको असां रोज़ रोज़ ज्ञान ॿुधूं था न, इहे असांजी बुद्धि जे लाइ भोजन आहे। इहे बुद्धि में जो आलतू फालतू ॻाल्हियूं आहिनि उहे ई मन सोचे थो। त अगरि तव्हां रोज़ जेको बि तव्हां ॿुधो था हुनजो अर्थ सम्झी करे ॿुधंदव न, त असांजी बुद्धि में उहो ॻाल्हि वेही रहंदी। जॾहिं असां कुझु बि ॿुधंदा आहियूं न त हुनजो अर्थ सम्झी करे ऐं बुद्धि में हिनखे फिट करे छॾंदा करो, वीचार कंदा करो अॼु खां वठी मां ईअं ई कंदो। ईअं ई जीअं माण्हू कुझु सिखणु वेंदो आहे, सिलाई सिखणु वेंदो, रोटी सिखणु वेंदो या कुझु बि सिखणु वेंदो आहे, त सिखी करे घर ईंदो आहे, पोइ कमु कंदो आहे न। अॼु ॿार पढ़ाई पढ़ी ईंदो, उहो सिखी करे ईंदो त घर में होमवर्क बि कंदो, चईंदो हा हीअ ॻाल्हि हीअं आहे, हीअ ॻाल्हि हीअं आहे। अगरि ॿार खे सम्झ ई न आई त चईंदा न हिनजी बुद्धि ठीक न आहे, अलाए छा पढ़ी थो थिए, ॿुधाए त नथो। त उहो ई तव्हां रोज़ जो बि कुझु ॿुधंदा आहियो, पढ़ंदा आहियो, हुनजो अर्थ बुद्धि में रखो ऐं हुनजो अर्थ पोइ सॼो ॾींहुं यादि रखो कि मां अॼु छा ॿुधियो। जेका बि असांखे ज्ञान मिलंदा आहिनि त उन्हनि में जीवन जीअण जे लाइ कुझु न कुझु ॻाल्हि हूंदी आहे, भई हिन ॻाल्हि में ईअं करो, ईअं थिए त ईअं करो, त उहो असांजी बुद्धि में फिट करे छॾो। पोइ सॼो ॾींहुं हुनखे यादि करो। पोइ अगरि जॾहिं बि समय आयो ऐं हुन समय असांखे ॻाल्हि यादि अचे कि हा मूंखे उन ॾींहुं ज्ञान में इहो ॿुधायो हुई ऐं तव्हां हूअं ई कमु करे छॾियो त मतिलबु तव्हां समझदार आहियो, यादि रहियो त सुठा आहियो न। तव्हां हुन जीवन में उहो ॻाल्हि पार करे छॾंदव, हुन ॻाल्हि खे यादि करे। त असांजो इहे ज्ञान छा आहे, भोजन आहे असांजी बुद्धि जे लाइ। असांखे रोज़ सॼो ॾींहुं कीअं छा करिणो आहे, कहिड़ी ॻाल्हि कीअं करणी आहे, त हिन सां न असांजी आत्मा जी बुद्धि शक्तिशाली थींदी वेंदी। अञा ताईं बुद्धि में फालतू ॻाल्हियूं हुयूं, हिन ॻाल्हि में ईअं करो, हिन ॻाल्हि में ईअं करो, त कुझु न कुझु घाटो ई त ईंदई। बुद्धि निर्णय अहिड़ो ई ॾींदी हुई जिसां लड़ाई झगड़ो थिए। अॼु माण्हू सॼो ॾींहुं सोचे थो, चए थो न मां सॼो ॾींहुं सोचां थो, मां ॾिसां थो ईअं थी करे, ईअं थी करे, मन में वीचार हलनि था।
पोइ ॾाढे समय खां मां खुद खे कंट्रोल करे वेठो आहियां, पर अॼु त तव्हांजी बुद्धि निर्णय करे छॾी कि न, अॼु अगरि असां हिनखे न डांटियोसीं न मारियोसीं त इहे ॾाढो बुरो थी वेंदो। त बुद्धि यथार्थ निर्णय नथी करे, बुद्धि में शक्ति न आहे न सुठो सोचण जी। तो चईंदो मां ॾाढो सम्झायो, मां क्रोध न करां, मन चए तो न कर, बुद्धि निर्णय करे थी न, छॾ। आखिरकार बुद्धि हारती थी वञे, तो चए थी न हाणे त क्रोध करणो ई पवंदो, मारणो ई पवंदो, तो छा थो थिए? नुक़सान, छोकी बुद्धि में ज्ञान न आहे। आखिरकार बुद्धि में ज्ञान न आहे तॾहिं त अहिड़ो निर्णय ॾींदी न। जंहिंजी बुद्धि में ज्ञान हूंदो, जंहिंजी बुद्धि शुद्ध हूंदी, शक्तिशाली हूंदी, तो थोड़ी हीअं चईंदो हीअं कर। तो उहे बाबा चए तो जो बि ॿुधंदा आहियो न, वो पंहिंजी बुद्धि रूपी बॉक्स में अच्छा सुठी रीति स्टोर करे रखो और उनखे यूज ही करो कि भाई ज्ञान जे हिसाब सां जीवन में अहिड़ी ॻाल्हि अचे त छा कबो। हर हिकु ॻाल्हि जो उत्तर असांजो बाबा असांखे ॾेई वेंदो। असांखे उन समय यादि बि अचणो खपे कि असांजे पीउ हिन कम जे लाइ असांखे कहिड़ी मत ॾिनी अथई। यदि असां रोज़ जो होमवर्क कंदासीं, भई अॼु असांखे छा चयो अथई, पोइ यादि कंदासीं, पोइ हुन अनुसार कमु कंदासीं, त असांखे रोज़ यादि थींदो वेंदो भई हिन ॻाल्हि में ईअं करिणो। पोइ असांखे बाबा जी मदद बि मिलंदी ऐं असां जीती वेंदासीं। त बाबा चवंदा हिन रीति असांखे पंहिंजी बुद्धि खे शक्तिशाली ठाहिण लाइ अर्थ बुद्धि में रखो। बुद्धि हिकु बर्तन आहे। पहिरियों असांजी बुद्धि बर्तन ॾाढो स्वच्छ हुयो, हाणे मेरो थी वियो। त वरी खां बुद्धि रूपी बर्तन खे शुद्ध स्वच्छ करण लाइ बाबा खे यादि करणो, बाबा जी ज्ञान खे मनन चिंतन करणो आहे। बाबा जी ज्ञान खे असांखे मनन चिंतन करणो, बाबा खे यादि करणो ऐं समय ते उहो ॻाल्हि असांखे यादि अची वञे कि बाबा हिन ॻाल्हि जे लाइ ईअं चए थो। हिन जे लाइ तुंहिंजी बुद्धि रूपी बर्तन ॾाढो शुद्ध हुजे। जॾहिं असांजी बुद्धि में शुद्धता हूंदी तॾहिं त बाबा जो चइणु चाहे थो उहो असीं सम्झी सघंदासीं। चईंदा आहिनि हिनखे मूंखे अलाए छा थी वियो, दिमाग़ ई कमु न पियो करे। चईंदा आहिनि त असां सोचे करे दिमाग़ बुद्धि खे ख़राब करे छॾंदा आहियूं। असां ज्यादा सोचंदा आहियूं न त असांजी बुद्धि को निर्णय न करे पाईंदी आहे, कंफ्यूज थी वेंदी आहे, बिना सम्झ जो कमु करे छॾंदा आहियूं। त बाबा चवंदा कि हाणे ज्यादा सोचो न, भॻवान खे यादि करो। भॻवान जो जेको बि असां ज्ञान ॿुधूं था हुनमें सभु उत्तर अची वेंदा। हिन ॻाल्हि में असांखे जीवन में छा करणो खपे, हिन ॻाल्हि में छा करणो खपे, कीअं रहणो आहे दुनिया में। कलयुग जी घोर पाप आत्माउनि जी दुनिया में रहण जे लाइ बाबा अची करे असांखे ज्ञान थो ॾे। तो हाणे हिन दुनिया में असां कीचड़ जहिड़ी दुनिया में रहंदे हुए बि असांखे पंहिंजे संस्कारनि खे परिवर्तन करणो। तो सत्युग में असां वञी सघंदासीं। असांखे नयो शरीर मिलंदो त पोइ नई रीति सां जीवन जींदासीं, सुख शांति ख़ुशी वारो जीवन जींदासीं। त हाणे असांखे आत्मा खे पावन ठाहिणो, आत्मा में शुद्धता धारण करणी, आत्मा हिन तन में वेही करे सुठा कर्म करो। पोइ हिन जे बदिले असांखे जॾहिं आत्मा सुखी वेंदी सभु कुझु, भई ॾिसो हाणे असांजी आत्मा असांजे जीवन में सुबुह खां राति ताईं जो बि कुझु थिए थो असां हिन दुनिया जे हिसाब सां ई सोचूं था, ॻाल्हायूं था, कमु था करूं।
लेकिन हाणे भगवान असांखे चए थो ठीकु आहे, मां जीअं चवां थो उहो सोचो, ॻाल्हायो, कमु करो। हिन सां छा थींदो कि असां परमात्मा जीअं चए थो उहो सोचूं, ॻाल्हायूं, कमु था करूं त असांजो जीवन केॾो सुठो थी वेंदो न। ईअं ई त कराइण आयो भगवान। कि कोई गाॾी सिखंदो न, पुराणी गाॾी में वेही करे गाॾी सिखंदो, पोइ सिखी वेंदो त नई गाॾी मिलंदी। कोई हाणे सभु हिन पुराणे शरीर में वेही करे इहा पंहिंजी जीवन रूपी गाॾी खे कीअं हलायूं सिखूं था। जॾहिं सिखी वेंदासीं भई सुख शांति सां कीअं हलाइणो आहे, पोइ असांखे सत्युग में वञी करे नयो शरीर मिलंदो, पोइ असां नई संस्कार का हाणे धारण थी वेंदा, पोइ पंहिंजो जीवन हिन रीति जींदासीं। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी जी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है। रियलाइजेशन द्वारा निर्बल खां शक्तिशाली थियण वारा मस्त सर्वशक्तिवान। पावती तो असां आत्मा आहियूं, ये अनुभव कर कि मां आत्मा आहियां, परमात्मा आहे। मां ॾाढी ऊंचे स्वभाव संस्कारनि खे धारण थी करां, परमात्मा खे यादि करे मुंहिंजी शिक्षाएं वठी। मुंहिंजी आत्मा जो असली धर्म शांति आहे। मां श्रेष्ठ आत्मा सर्वशक्तिवान जी संतान आहियां। ये त्रिकालदर्शी निर्मल खां शक्तिशाली ठाहे ॾींदी। केरु आहे? सर्वशक्तिवान जी संतान। असां निर्बल आत्मा का शक्तिशाली आत्मा देने हिन समय सभी आत्माएं निर्बल आहिनि। कोई कंहिं ॻाल्हि में निर्बल आहे, कोई कंहिं ॻाल्हि में निर्बल आहे। त अहिड़ी शक्तिशाली आत्मा ठही वञे। कीअं थियणो? सदा यादि रखो मां सर्वशक्तिवान जी संतान आहियां। अहिड़ी शक्तिशाली आत्मा व मास्टर सर्वशक्तिवान आत्मा जो चाहे तो करे सकती है, ये प्रैक्टिकल करे सकती है। स्लोगन जो मनसा महादानी हूंदा आहिनि न, उहो कॾहिं बि संकल्पनि जे वश न थींदा। मतलब जो मन में सभिनि जे लाइ सुठो सोचंदा रहंदा न, उहो कॾहिं बि हुननि जे मन में बुरा वीचार ईंदा ई न। असांखे सदा यादि रखणो, सदा सभिनि जे लाइ सुख शांति ख़ुशी प्रेम आनंद जी किरनियूं ॾींदा रहो, त असां कॾहिं बि फालतू वीचारनि जे वश न थी सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम